टंडो आदम में जमायत इस्लामी पारां इसराइल खिलाफ ऐं फ़लस्तीन सां इज़हार यकजहती लाइ टंडो आदम जे एम.ए. जनाह रोड ते एहतजाजी मुज़ाहिरो सख़्त नारेबाज़ी। रिपोर्ट मूजिब टंडो आदम में जमायत इस्लामी ज़िले सांगड़ पारां इसराइल खिलाफ ऐं फ़लस्तीनी अवाम सां यकजहती करण लाइ ज़िले सांगड़ के अमीर अब्दुल गफूर अंसारी, मुश्ताक आदिल, टंडो आदम के अमीर अब्दुल सत्तार अंसारी, सैयद अरीफुल्ला, प्रोफेसर अहमद बिलाल खोरी, फैसल खोरी ऐं ॿियनि जी अॻवानी में एम.ए. जनाह रोड ते एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते जमायत इस्लामी जे अॻवाननि एहतजाजी मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे चयो त मस्जिद अक़सा जे वारिसनि 28 वरियनि खां पोइ ग़िज़ा में दाख़िल थी इसराइली फ़ौज खे जेको सबक़ सेखारियो आहे उन सां दुश्मननि जा दिल दहकजी विया आहिनि। असां हमास जी जिदोजहद खे सलाम था पेश करियूं। हुननि चयो त मड़ई ग़ैर मुस्लिम क़ुवतूं इसराइल जी हिमायत करे रहियूं आहिनि, पर सवाइ ईरान जे कंहिं बि इस्लामी मुल्क फ़लस्तीननि जी हिमायत नाहे कई। हुननि चयो त असां मड़नि मुसलमाननि ते फ़र्ज़ु आहे त उहे हाणे हमास जी हिमायत लाइ उथी खड़ा थियनि ऐं पंहिंजो ईमान फ़र्ज़ अदा कनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।